छा कने दुकान कढणो हां दुकान कढणो दुकान छा था कयोड़े हां छा था कयो रीव साजा खनीन इंदमा अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? फिटफाट आहियो? उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, फिटफाट हूंदो। हाज़िर थियासीं हिकु नए वीडियो सां गॾु। इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो तमामु ज़बरदस्त पसंदि ईंदो इंशाल्लाह। अॼु वीडियो ठाहियूं था इन तरीक़े सां असां ट्रैक्टर ट्राली काए आयासीं ऐं हिन में विझूं था मिटी खणी वेंदासीं। पोइ खणी वेंदासीं हिते को दुकान लॻायूं था जिते ॿ पुल लॻल आहिनि। हे नंढड़ा ॾिसो छा था कयोड़े हाँ छा था कयो छा कंदे मिटी है छा कंदे दुकान कढणो हाँ दुकान कढणो हां वाह सही वाह। ॾिसो सही ओ वरी दोस्त मिटी चेक करे तो छा तो करे छा तो चेक करे हाँ मिटी न तो लभे ओ बस खोड़ थी बस ॾिस वरी पोइ मता ते हेॾे होॾे गंजा हल सही है। रीव साजा खनीन इंदमा